मां पेरें उघाड़ो पटन ते हलां थो उञायल बि आहियां बुखनि ते हलां थो मां ॾाढो ॾुखनि ते हलां थो मां ओभर जो मज़लूम इंसान आहियां हुकूमत मां हर रोज़ु मारियो वञा थो सरेआम साड़ियो ऐं ॿारियो वञा थो मां थाणनि में वाड़े विहारियो वञा थो मां बंदूक साम्हूं बीहारियो वञा थो लॻे थो त हीणो को हैवान आहियां मां ओभर जो मज़लूम इंसान आहियां अज़ल खां मां आहियां अझे लाइ आतो अटे जो अञा बि खुलियो कोन खातो जनम खे झले मूं लटे पोयां लातो ॼमण खे ॼरीअ में अथम पाण पातो गिरह लाइ घायल ऐं हैरान आहियां मां ओभर जो मज़लूम इंसान आहियां लखें रोज़ लोभियनि जा लाड़ा ठहनि था ॿिटा ॿोल ॿीणा ऐं जाड़ा ठहनि था अॾा मुंहिंजे लाइ ऐं अखाड़ा ठहनि था ॿधण लाइ मूंखे ॿुथाड़ा ठहनि था मां ॼण कोई मेलनि जो मैदान आहियां मां ओभर जो मज़लूम इंसान आहियां ही धरतीअ जो गोलो ततो आहे मूं लाइ नयनि दोज़खनि जो पतो आहे मूं लाइ ही मारियनि जो मेलो मतो आहे मूं लाइ ऐं नेज़ो नऊं को खुतो आहे मूं लाइ मां ओलह लाइ केॾो न आसान आहियां मां ओभर जो मज़लूम इंसान आहियां हा मां ओभर जो मज़लूम इंसान आहियां सिक मां सारींदड़ महबूब दोस्तनि खे बि यादि कंदा हलूं झंपीर खां फ़हीम अहमद बुघियो साहब ऐं कड़ीअ गंवर खां अली हसन महेरी सैयद अल्ताफ़ हुसैन शाह लकियारी साहब शाह साहब लख कुर्ब लख महबतूं ऐं नड़ियाबाद खां मोहब्बती मोहम्मद अशरफ नोड़िया साहब महबतूं लख कुर्ब ऐं सजावल खां नज़ीर अहमद खोसो ऐं नज़ीर अहमद खोसे जा दोस्तनि जावेद अहमद आराई ऐं मोहम्मद यासीन आराई ज़ख़्म है पुराणा रहिया ई रहिया आहिनि विछोड़नि जा घाणा रहिया ई रहिया आहिनि उञे रूह जी हिन उदासीअ जो कारण गुलनि जहिड़ा माणा रहिया ई रहिया आहिनि मिली पर हिजाबनि में एॾी मिली जो अज़ाबनि जा टाणा रहिया ई रहिया आहिनि उहा यादगिरी आहे नवाज़िश पुछियल के विहाणा रहिया ई रहिया आहिनि असां सिंध वारनि लाइ अक्सर अयूब जबर जेल थाणा रहिया ई रहिया आहिनि जबर जेल थाणा रहिया ई रहिया आहिनि